जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं लूणक। हीअ हिकु रिक्वेस्टेड रेसिपी आहे। लूणक जंहिंखे कुल्फा जो साग भी चइबो आहे। इन जा हेल्थ बेनिफिट्स जाम आहिनि। रिच ऑफ ओमेगा 3 फैटी एसिड्स, पोटेशियम और घणा ई मिनरल्स आहिनि इन में। त अॼु असां ठाहींदासीं लूणक सिंधी स्टाइल में। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो भी सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। हिते मां हिकु जूड़ी खई आहे लूणक। ये लूणक आहे, ॾिसण में मेथीअ वांगुरु लॻंदी आहे, पर इन जा पत्ता जेके आहिनि मेथीअ खां थुल्हा हूंदा आहिनि। इन सां गॾु थोरो सो असां पालक खणंदासीं। हिकु कटोरो अगरि मां पालक खई आहे त 3 कटोरा लूणक हूंदी। इनखे असां पहिरियों चङी तरह साफ़ कंदासीं। जीअं मेथी साफ़ कबी आहे तीअं ॾिसो इन जा पत्ता जेके आहिनि मेथीअ खां थोरा थुल्हा आहिनि और मेथी वांगुरु ई सेम इनखे साफ़ करणो आहे। त चङी तरह धोई करे असां इनखे साफ़ करे वठंदासीं। पहिरियों लूणक साफ़ करणी आहे और उन खां पोइ वरी पालक खे भी असां गॾु साफ़ करे इन में विझंदासीं। त ॿिन्ही खे असांखे गॾु कटे करे रखणो आहे। पालक जूं भी टांडियूं कटे करे असां पतनि खे कटे वठंदासीं। लूणक ठाहिबी आहे त उन में गॾु थोरी सी पालक भी विझबी आहे। इन सां गॾु इन जी ॾाढी सुठी टेस्ट ईंदी आहे। त असां पालक खे भी कटे वठंदासीं और हेॾां लूणक खे भी धोई करे असां कटे वठंदासीं। त हिकु बाउल में मां पहिरियों पालक कटी आहे, इन में ई हाणे असां लूणक भी कटे विझंदासीं। और जीअं मां ॿुधायो हिकु कटोरो अगरि पालक आहे त 3 कटोरा लूणक हूंदी, या भी सनी सनी कटे वठंदासीं असां। लूणक जे पतनि खे भी सनो सनो कटणो आहे, जीअं मेथी खे कटींदा आहियूं तीअं ई। ॾिसो इहे ॿई मां कटे हाणे रखिया आहिनि। हाणे खणंदासीं असां कुकर, उन में विझंदासीं तेल या गिह जो इस्तेमालु कजे। 3 खां 4 चमचा। इन में विझंदासीं 3 बसर बिल्कुलु सना कटियल। तव्हां चाहियो त चॉपर जो भी इस्तेमालु करे सघंदा आहियो। इन में इनखे गुलाबी थियण ताईं भुञणो आहे। बसर जेसि ताईं भुञे असां इन में विझंदासीं सावा मिर्च। गॾु विझंदासीं अदरक, 1/2 इंच अदरक विझणी आहे और 1 चमचो कुटियल थूम। लॻभॻि 8 खां 9 ॻड़ियूं असांखे यूज़ करणियूं आहिनि थूम जूं। खे मिक्स कंदासीं चङी तरह और जेसि ताईं बसर गुलाबी थिए तेसि ताईं असां इनखे भुञी वठंदासीं। ॾिसो इन तरह कलर थी वेंदो त हाणे इन में विझणा आहिनि टमाटा। 4 टमाटा खया आहिनि मां। चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझणा आहिनि सुका मसाला। पहिरियों विझंदासीं इन में लूणु, इन खां पोइ हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स करे बाहि खे थोरो मीडियम रखंदासीं, जीअं टमाटो जेको आहे सिझे और इनखे चिथणो आहे जीअं टमाटो सिझी वेंदो। त पहिरियों चङी तरह मिक्स कंदासीं, बाहि खे मीडियम रखंदासीं। तेज़ बाहि ते इहो सड़ंदो त असांखे सिर्फ़ु टमाटे खे सिझाइणो आहे। त बाहि खे थोरो मीडियम या स्लो रखंदासीं जीअं टमाटो सिझे और विच विच में इनखे भुञंदा ईंदासीं। ॾिसो हल्को सो टमाटो सिझी वियो आहे। त हाणे असां लूणक ऐं पालक जेका कटे रखी हुईसीं उहा विझंदासीं। इनखे करणो आहे चङी तरह मिक्स। एक्स्ट्रा पाणी जो इस्तेमालु न करणो आहे।
लूणक ऐं पालक मां जेको पाणी निकिरंदो उन में ई इहा भाॼी ठाहिणी आहे। त हिनखे असां चङी तरह मिक्स करे वठंदासीं। पहिरियों बाहि खे मां सिम ई रखियो आहे। ॾिसो इन मां पाणी निकिरणु चालू थी वियो आहे। हल्को सो भुञी वठंदासीं। जिते टमाटे जा मोटा पीसिस हूंदा उते असां चिथींदासीं थोरो हिनखे। और हिनखे असांखे ढकणो आहे ऐं 3 खां 4 सीटियूं लॻाईंदासीं। ध्यानु रहे कुकर बंदि करण महिल बाहि खे पहिरियों तेज़ न आहे करिणो, न त पाणी जेको आहे सुकी वेंदो आहे त भाॼी सड़ी वेंदी। छाकाणि त असां बिल्कुलु बि एक्स्ट्रा पाणी जो इस्तेमालु न कयो आहे। उन ई पाणीअ में असां हिनखे सीटियूं हणायूं आहिनि। लॻभॻि 3 सीटियूं मां हिते हणायूं आहिनि। इन खां पोइ मंदीअड़े सां असां हिनखे चिथींदासीं। ब्लेंडर जो इस्तेमालु न करिणो आहे। मंदीअड़े सां असां हिनखे विलोड़ींदासीं और इन खां पोइ इन जे मथां लॻाईंदासीं थूम जो तड़को, यानी थूम जी राई ॾींदासीं। त थोरो सो तेल खणंदासीं, उन में विझंदासीं 8 कलियूं थूम जूं कटियल और इहो तड़को लॻाईंदासीं असां लूणक जे मथां। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इहा असांजी गर्मा गर्म लूणक तयार आहे, जेका ॾाढी टेस्टी आहे। इनखे फुल्के सां या चांवरनि सां खाइजे या डोडे सां, ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। लूणक सिंधी स्टाइल में, या जंहिंखे कुल्फा जो साग बि चइबो आहे, ॾाढो टेस्टी आहे। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था सिंधीअ में, त उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो और कोशिशि कंदसि त मां जल्दी उहे रेसिपीज़ अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।